इलाही रस्तो हेठि आहे ऐं असांखे असांजी इदारे निकिताऊं पर हिते राति थी वई आहे तक़रीबन जी जी शुक्र 45 मिंट असांखे अंदरि थी विया आहिनि कचे जो लाइक़ु आहे न मंज़ूर हाँ सफ़ा आख़िरी पुछड़ीअ ते वेठो आहे सोडर फ़कील गारी जो घरु उते आहे हाणे पाण त न रहियो आहे पर उनजा पुणेर आहिनि पर असां उनजी ताज़ियत लाइ वञी रहिया आहियूं रस्तो इंतिहाई ख़तरनाक ऐं ख़राबु आहे असां हिन वक़्तु कचे में वञी रहिया आहियूं कहिड़ो कचो सरबो आहे मनु साईं लिगारी बिजरानी लिगारी वीचाराणी चवंदा आहिनि त दरिया जो पाणी बि कॾहिं कॾहिं कोठनि खे पाए वेंदो आहे पर हिन वक़्तु असां हिकिड़े हमरा खां पुछा कईसीं त सोडर फ़कील गारीअ जो तॾो किथे आहे त हुन हमरा चयो तव्हांखे साईं न लभंदो छो त ॾाढा ॾुखिया रस्ता आहिनि पोइ हुननि हमराहनि जी वॾी महिरबानी आहे जो उन्हनि हिकिड़ो छोकिरो असांखे ॾिनो आहे त उहो असांखे गाइड करे माना असां उनखे ॾिसी करे हिन वक़्तु वधी रहिया आहियूं उहो असांखे अॻिते उहो आहे असां उनखे फॉलो था कयूं सो असां उनखे फॉलो कंदे उसी ताईं पहुचंदे उनजी वॾी महिरबानी जो असांखे राह ॾिसी अथऊं ऐं असांखे उते मंज़िल ताईं पहुचाईंदा बि सही सो वञूं पिया वरी तव्हांखे उतां जो अहवालु बि ॾींदासीं सारी तोले सिंधड़ी सारी ओ तोले सिंधड़ी सारी आहे दुखारी ओ आहे दुखारी ओ खाली कुंड करे वहीं सोढल लिगारी है खाली कुंड करे वहीं सोढल लिगारी बाबा हूअं त असां वीडियोज़ त ॾिठियूंसीं पए वायरल थियूं तमामु घणियूं बीमार त रहियो हाणे माना अचानक उनखे एन टाइम ते छा थियो जो ईअं हिन महिल जेको हा हिन महिल तक़रीबन 9 तारीख़ हुई माना बुखार हुयसि तो 5 डिग्री बुखार थियो अच्छा ऐं ब्लड प्रेशर लो हो सफ़ा ओहो अच्छा शुगर बि तक़रीबन 300 ते हलो अच्छा फ़िलहाल त खणायोसीं हिते तकड़ में हिते मोरे में न हीअ त असां जिते आया आहियूं हीअ त ॻोठ इलाही परे आहे कचे में आहियूं उन वक़्तु साईं हुते मोरे शहर में हो जिराश मोरे आहे अच्छा उते हुयो न असांजी राश हिते असांजे हुते आहे मोरे में पोइ तव्हां काॾे खणाया वियो साईं खे फ़िलहाल खणायासीं सरकारी अस्पताल मोरे में अच्छा हुते ट्रीटमेंट थोरी कया न पर पोइ हिन उल्टी बि कई 1-2 उल्टियूं कयूं रत जूं अच्छा पोइ शाम जो वरी खणायासीं नाश अच्छा सरकारी सिविल अस्पताल में अच्छा इहा ख़बर पई त नवाब शाह अस्पताल में को ICU वग़ैरह में बेड न हुई इहे ख़बरूं हलियूं पियूं हा इहा सही ॻाल्हि आहे मां पाण वियो हुयुसि हुते अच्छा डॉक्टर चयो तव्हां वञो मूंखे चवनि तव्हां वञो होॾां ICU ॾे वियुसि त हुनजो बेड ख़ाली कोन्हे को ॿियो त एमरजेंसी लॻी पिया आहे 9:30 जी राति एमरजेंसी असांखे बेड ख़ाली न आहे अच्छा मां वरी डॉक्टर खे जेको मथां बीठो हुनखे चयुमि हा वरी हू त चवंदा बेड ख़ाली न आहे तव्हां मूंखे तारीफ़ करायो डॉक्टर सुञाणनि पिया त बाबा फ़कीर सोडल आहे ॿुधायो सभिनी ॿुधायो जेके बीठा हुनखे वञी फ़कीर सोडल सुञाणनि पिया सुञाणनि पिया ICU वारनि ॾे मां वियुसि हुननि ॿुधाई फ़कीर सोडल आहे उन बावजूद को रिस्पॉन्स अहिड़ो न पिया ॾियनि रिस्पॉन्स कोन्हे अच्छा चवनि पिया त वरी हुननि ICU वारनि चयो हेॾा मेडिकल जेको आहे ICU ॿियो न वञो अच्छा हुते वरी वियसि त हुननि चयो त बेड ख़ाली कोन्हे भई हमरा हिकिड़ो सीरियस आहे कलाक ॿिनि जो महिमान आहे पोइ चकरण जो मार खिली ॾिनो मुंहिंजो मां दुआ कयां थी मरी वञे अल्लाह अल्लाह सही पोइ हली वियसि वञो त हिकिड़ो हमरा मरे त पोइ बेड ख़ाली थींदो पोइ बेड चई थोरो आहे सीरियस 2 कलाक ॿिनि खपे चौकान जो ख़ाली थियो पोइ भला हा मां चवण मां इहा दुआ कोन नथो करे सघां कोई मरे हा पोइ मां बसि ICU में कोन रखिया तव्हां फ़कीर साईं जा ॿाहिरि आहियो ॿाहिरि फ़कीर साईं खे भला औलाद पोइ औलाद पुटु आहे साजन नालो पुटु अथसि न हा 2 ॼणी अथसि 2 ॼणियूं अथसि सही सही ॿाहिरि तव्हां घणा आहियो पाण असां 5 हुआसीं हाणे 4 थियासीं हीअ हिते तरू रखियो अथव त हिते ॿियो को आयो आहे को सरकारी अमलदार को सकाफ़त खाते हो को सरदार को न न हुननि जा सकाफ़त या को वज़ीर को आयो आहे सकाफ़त जो केरु कोन आयो कोई बि कोन आयो आहे को माना अहिड़ो को नाले वारी शख़्सियत का बि न आई आहे जीअं असांजे मिसाल हिते जेके आहिनि वज़ीर आहिनि जेके मोरे जा इन असांजे हिन में ट्रक में उन्हनि मां को कोन आयो ॿियो त न पर उन्हनि मां केरु न आयो आहे फनकार रॾे मां बिरादरी मां उन्हनि मां आया गुलाम सिंह मिराणी गुलाम हुसैन उमराणी साहिबु आयो हाणे रूफ़ मुफ़्ती साहिबु आयो आहे मक्सी साहिब आया न सही केरु आयो ॿियो असगर आलमानी असगर आलमानी या नंढा सना फनकार आया सही सही भला इहो ॿुधायो त जॾहिं यको बीमार हुयो इहे क्लिपूं वायरल बि थियनि पियूं उन विच में को सरकार थियो को हुकूमती सतह ते सरकार जीअं थियणु खपे हा मिसाल जे एतिरो वॾो फनकार फनकार हो ऐं विरागी छो त सोशल मीडिया ते खोड़ सारियूं शयूं हलनि पियूं के चवनि था खोड़ चेक मिलंदा हुया मिलंदा रहिया इन्हनि ॻाल्हियुनि में केतिरी सदाकत आहे इलाही हेल्प थी जा भला कुझु माना थी कुझु हेल्प पर न हुजणु बराबरि जेतिरी हिन जी कंडीशन या मुफ़्लिस वारी ज़िंदगी आहे न हा हा
त हिन खे जेका एतिरी हेल्प कनि जो हिन खे माना वञी किथे अस्पताल में दाख़िल कराइणा जो इलाज कराइणा ॿियो त पैसनि जे 50,000 न 50,000 दोस्तनि कई दोस्तनि पे कई या आवाम पे कई बाक़ी हुकूमत जी हिसाब सां कयो तव्हां साईं जे ॻोठ जा आहियो या रिश्ते में बि आहियो साईं? मां भाइट आहियां भाइट आहियो? मुंहिंजो भाइट अच्छा तव्हां जो भाइट हो, सही सही। सो वज़ीम कलाकार हो, सूफ़ी कलाकार हो ऐं हाणे जिस्मानी तौर ते असां न आहियूं पर हुनजा गीत हुनजो आवाज़ु सदाईं रहंदो, सदाईं बुरंदो रहंदो ऐं जॾहिं हुनखे ॿुधंदा हुआसीं त दिलि जी कैफ़ियत हिकिड़ी मटिजी वेंदी। हुनजे आवाज़ में हिकिड़ी ख़ुदा अजीब हिकिड़ी कशिश ऐं रमज़ रखी हुई। सो भला हीअ मूंखे हिकिड़ी ॻाल्हि पुछा करणी त हेॾो वॾो फ़नकार, हेॾो वॾो कलाकार ज़िंदगीअ में कुझु हुन ठाहियो त हूंदो, वॾा प्रोग्राम, वॾी शइ, वॾी ॻाल्हि, छा सिचुएशन आख़िर में ईअं गुरबत मुफ़लिसी वाका कशी वारी ज़िंदगी? छो त मूं ॿुधो जेको आहे त उहो कंहिं वक़्त में त हुनखे के ज़मीनूं वमीनूं पियूं, मां सही माण्हू हुयो। हा ज़मीनूं आहिनि हींअर बि ईअं न आहिनि कुझु असांखे आहिनि ज़मीनूं ऐं कुझु शुरूआति में हिन जॻहियूं वरितियूं शहर में। छो त हिन जा चाहींदड़ वॾा अमीर माण्हू, ब्यूरोक्रेट माण्हू ऐं दावतूं, असां त ॻाल्हियूं ॿुधंदा हुआसीं न, महफ़िल में वेंदो लखें रुपया घोर पवंदी, उहो इहो सभु कुझु ईअं अचानक सां साईं छा माना पंहिंजो मिल्कियत ठाही हिन टाइम में, पर इन में विच में नंढड़नि जो जेको आहे जेको इहो खाजन अली ढलण नालो, अच्छा पोइ नंढे हूंदे खां इहा शुगर जो मरीज़ हो, पोइ ईअं थींदो 6 महीने अस्पताल खणा वेंदो, कॾहिं इसरा में, कॾहिं कराची, कॾहिं माना अहिड़ी भला पेर बि हिन जो को आङुरियूं वढियल हुयूं या छा हुयो? कॾहिं वीडियो मां ॾिठी हुई छा? हा हुनजो पेर जेको आहे शुगर जे करे कटियूं हुयूं, न आङुरियूं कटिजी वई, चेन में अची वियो। अच्छा छो त शुगर जे मरीज़नि जे अक्सर माना को साइलेंसर में अची वियो, उन में सड़ी पियो। अच्छा अच्छा सही सही सही। आख़िरी वक़्त में भला ॻाईंदो हुयो या छॾे पियो राॻो? हाणे ॻाईंदो हो, आख़िर वक़्त में ॻाईंदो, पर हिनजी कंडीशन जेका आहे हिनजे जिस्मानी जेका बेहक़ कमज़ोर हो, जेके उहा आवाज़ आहे उहा रहिया कोन को, बाक़ी वेंदो हो दोस्त जेके आहे जेके चाहींदा हुआ सिंध जा उहे घुराईंदा हुआ, उहा कंडीशन कान रही ॻाइण जे लिहाज़। उरूज कीअं ॾिठो भला तव्हां? सोचो फ़क़ीर हो, कंहिं वक़्त में त वॾो उरूज हूंदो न, माण्हू चाहींदड़ वॾी ॻाल्हि। बाक़ाइदा मुंहिंजे माण्हुनि सां 20 साल कढायो हाणे पीछो करायो आहे, माना हिकिड़ो नंढे रहंदा हिन ॾाढी मूंखे नायत मान सां कढायो। पोइ हुनजी लय, हुनजी उहा माना हिकिड़ी बुलंदी उहा तव्हां ॾिठी? लय त तक़रीबन हर फनकार जी आहे, इज़त आहे, पर हिकिड़ी मान शइ मशहूरु थींदो आहे त हुनजी वधीक हूंदी आहे न, लय त आहे कंहिंजी घटि आहे कंहिंजी वधीक आहे। न न हिकिड़ो सभिनी जेके सिंध जा फनकार जेके सुठा सुठा सभिनी जी आहे इज़त, पर हिन जी हिकु इज़त मूं वठी जेका मां गॾु रहियो आहियां, जेको पंहिंजे तरफ़ां ॿुधायां थो, हिकिड़ो हूंदा पोइ सिंगर मशहूरु थिए हुनखे माण्हू घुराईंदा आहिनि, चाहत कंदा आहिनि, पर हिन जी जेका माण्हुनि जी मोहबत आहे न फ़क़ीर साहिब सां, दिली मोहबत हुई, हिकिड़ी दिली मोहबत जीअं चवंदा आहिनि मुर्शिद थिए, त हुनखे पहिरें माना पहिरियां ॾींदा हर माण्हू, सही सही, जेको मां हुन सां गॾु गुज़ारियो आहे। सही सही। ऐं फ़क़ीर जी पंहिंजी कंडीशन या जे पंहिंजी तबियत ऐं नंढे हूंदे खां वठी माना मोहबती, हसास ऐं प्यारु कंदड़ माण्हू हुई हर कंहिं सां, ऐं कॾहिं बि कंहिंखे ईअं न चई त मूंखे जॾहिं महफ़िल ते वेंदासीं ईअं घुर न कई त मूंखे फीस ॾियो, £1 ॾियो, 50,000 ॾियो, हू चवनि जेके बसि किरायो ॾियो गाॾी जो, उहो त जेके पिया नसीब, सही सही, पर कॾहिं पैसे जे करे हुन न ॻायो। अच्छा माना जेको बि मोहबत जे करे ॻाई, कॾहिं पैसे कोन ॾिठो ज़िंदगी। घणो करे सुफ़ियाणा कलाम ॻायईं, लतीफ़ खे तमामु घणो ॻायईं ऐं ॿियनि सुफ़ियाणे शाइरनि खे ॻायईं तमामु। तव्हां हुन सां छा महफ़िल में ईअं वेंदा हुआ या वजत वग़ैरह कंदा हुआ? न मां पहिरियां कोरस में पोयां ॻाल्हाईंदोमांसि। अच्छा अच्छा। पोइ वरी मां उनजे पोयां वरी सिखियुसि, उस्ताद मुंहिंजो भाउ आहे। सही। पोइ वरी आहिस्ते आहिस्ते मूंखे सेखारी, पोइ मां बि हल्को फुल्को ॻाइणु शुरू कयो। सही सही, माना हुनजे ख़ानदान में तव्हां ॻाईंदा आहियो? फर्ज़ंद हुनजो ॻाए थो, तव्हां ॻायो था? थोरो घणो ॻाईंदा आहियो। पोइ हाणे तव्हां छा माना चवणु चाहींदव कि जेका दादरसी थियणु खपे हा, उहो प्रोटोकॉल उहो न मिली सघियो मरण खां पोइ त वॾियूं पोस्टूं रखियूं माण्हुनि, पोस्टूं रखियूं, हाणे त ॿियो त हाणे छा कंदा भला ईअं मरण खां पोइ? पर असांखे जेकर ॾींदा छा ॾींदा, हिन पर छा ॾेई सघंदा उहो त जेका शइ हुई त उहा त हली वई न असांखां। सही करणु खपे, जॾहिं ज़िंदा हो। मूंखे शिकायत आहे त को हुकूमती अमलदार हुजे हा, एॾो वॾो कलाकार हो, ॾुख आहे, ॿियो खणी हेल्प न करे हा, तॾहिं त पहुचनि हा, तॾहिं त पुॼनि हा, भला ठीकु आहे, दुआ घुरनि हा। मोरे में या किथे जनाज़ो निमाज़ त मोरे में कयो न, नंढड़े खे सकाफ़त खाते में किथे नौकरी ॾेई सघनि था, जूं ॿ न्याणियूं आहिनि उहे पढ़ियल लिखियल आहिनि, उन्हनि खे साईं खे रिकॉर्ड कयोसि। जी साईं, नौकरी ॾेई सघनि था, जेकर करणु चाहे ही हुकूमत या ही जेकी आहे न हिते लंजार साहिबु आहे, करणु चाहिनि त घणो कुझु करे सघनि, हुनजी माली मदद थी वेंदी, भला अॻिते त हली सघंदा न सवलाई सां अॻिते। हा जेकर साईं चयो त कुझु करण जे हवाले सां त
चवण इहो त जेकॾहिं सकाफ़त खाते में या लाइब्रेरियूं आहिनि हिननि जूं ॾिसो था किथे किथे माण्हू विहारे था छॾनि किथे अदा खे नौकिरी ॾेई छॾी नंढड़ो हिकिड़ो आहे हुनजो या हुनजो ॿ न्याणियूं आहिनि ॿई पढ़ियल लिखियल ठीकु आहे उन्हनि मां कंहिंखे हिकिड़े खे भला नौकिरी ॾेई छॾीनि का हिकिड़ी त उन सां उन्हनि जो जेका बाक़ी ज़िंदगी आहे सुठी गुज़री सघे छो जो उन्हनि जी माउ बि कोन्हे पीउ बि वियो जीअरे जी जेका मयार आहे उहा मुंहुं खां पोइ भला जेकॾहिं इहो ई कमु कनि तॾहिं बि ठीकु थींदो पोइ भला सवलाई थी वेंदी न उन्हनि जी उहो अॻिते सवलाई सां जी सघे सही